समझी वञ लुसी पर मां तोखे चवां तूं समझी वञ हिकु बेगैरत औरत जे करे इहा बेगैरत औरत आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां तव्हांजो दोस्त सिंगर माशूक शर जो शागिर्द रमू। दोस्तों अॼु वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त रूबी अली ऐं इरशाद जागराणीअ ते ऐं मुंहिंजो उस्ताद जा माशूक शर ते। दोस्तों मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां इरशाद जागराणी ऐं रूबी कहिड़ा कमु करे रहिया आहिनि, कहिड़ा मॉडलिंग, कहिड़ा वीडियो, कहिड़ा टिकटॉक ठाहे रहिया आहिनि, कहिड़ा पिक्चर सोशल मीडिया ते ज़ाहिर थिया आहिनि। तव्हां उहे ॾिसो ऐं असांजो जेको सिंगर जा माशूक शर ॻाए थो त उहो बहितरीनु ॻाए थो, हिकु मज़ाया ॻाए थो, दुनिया खे खिलाए थो, त कंहिंखे तकलीफ़ न पहुचाई आहे उन। ऐं तव्हां उन ते वरी घटि वधि ॻाल्हायो था, उनखे ग़लति कमेंट्स करो था ऐं उन ते वीडियो ग़लति ठाहियो था। ऐं तव्हां इरशाद जागराणी रूबी अली ते लिखो न, उन ते को तनक़ीद नथो करे, उनखे को घटि वधि नथो चवे ऐं चओ था त मुंहिंजो उस्ताद जा माशूक शर खे चओ था, घटि वधि ॻाल्हायो था, पोस्टूं हलायो था ग़लति, जा माशूक शर फ़ौत थी वियो आहे, हीअं थी वियो आहे, फलाण थी वियो आहे। ईअं न कयो ख़ुदा ला, तव्हां लिखो इरशाद जागराणी जा अफ़वाल लिखो, तव्हां उनजो कमु ॾिसो न। हाणे जेके नवूं टिकटॉक ठाहियूं अथई ऐं जेको हाणे मॉडलिंग ठाहिया अथई उन्हनि में ॾाढी बेहयाई लॻी पई आहे, ॾाढी माना फ़ाहिशी हली पई आहे, उन में ग़लति माना मॉडलिंग ठही पिक्चर कढिया अथनि। तव्हां पहिरें बि सॉन्ग्स इरशाद जागराणी रूबी अली जा तव्हां ॾिठा हूंदा, मॉडलिंग जेकी थी, पहिरें गानो जेको आयो अच त ॿुधायां कीअं मोहबत कबी आहे, उनमें बि ॾाढी घटिया क़िस्म जी माना मॉडलिंग आहे ऐं ड्रेसिंग बि सुठी न आहे। रूबी अली त सफ़ा हिकु बेकार क़िस्म जी औरत आहे, घटिया औरत आहे सफ़ा। इरशाद जागराणी तूं त हिकु तमामु बहितरीनु सिंध जो हिलाली पुटु आहीं, तमामु बहितरीनु ॻाईंदो आहे ऐं सुठो शाइर बि आहीं। सिंध टीवी ते तूं ख़बरूं बि पढ़ंदो हुईं ऐं तोखे आख़िर छा थी वियो आहे? हिकु औरत जे करे पंहिंजी इज़त खे लॼायो थी। सुठी ॻाल्हि थी इरशाद जागराणी, सुधरी वञ, सुठो थी हर ऐं सिंधी थी रहूं, इहो ग़लति कमु छॾे ॾे, भली सलाह तोखे ॾियां थो, पर हीअ सिंध आहे यार, तूं कुझु ख़्यालु कर, सिंध जो अहसासु कर, फ़ाशी वीडियो भरणु छॾे ॾे, तूं अहसासु कर सिंध जो। इंडिया न आहे यार, तूं सम्झंदो छो न आहीं? हीअ सिंध आहे, सीज़ल जीजल माउ आहे, हिते अमुन ऐं पैगाम जो, अमुन भाईचारे जो, सूफ़ियनि जी सिंध आहे। अहिड़ा कमु न कयो, अहिड़ा वीडियो न ठाहियो, अहिड़ा कमेंट्स ग़लति तव्हांखे ज़रूरु ईंदा, तव्हां हे वीडियो ग़लति ठाहियो था, मञींदा हे सिंध आहे असांजी, सिंध में अहिड़ी वीडियो न ठाहियो, बहितरु रहंदो तव्हांखे। ऐं असांजो सिंगर जा माशूक शर ॻाए थो, तमामु बहितरीनु ॻाए थो, हू मज़ाया ॻाए थो या जीअं बि ॻाए थो, पर दुनिया खे खिलाए थो, कंहिंखे तकलीफ़ न ॾिए थो, कंहिंखे दिलि न आज़ारी कई आहे। ऐं तव्हां हर कंहिंजी दिलि आज़ारी कई था, ॾाढी दिलि आज़ारी कई था। मुंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे, ॾाढो ॾुख थींदो आहे मूंखे बि, ऐं तव्हांजा वीडियो ॾिसां थो ऐं तव्हांजा पिक्चर ॾिसां थो, टिकटॉक ॾिसां थो, ॾाढो ॾुख थिए थो मूंखे। ऐं ख़ुदारा तव्हां अमुन जो पैगाम ॾियो, को सुठो सॉन्ग ठाहियो, भाईचारे वारा सॉन्ग ठाहियो, सिंध ते ॻायो, ग़रीब ते ॻायो, यतीम ते ॻायो, माउ ते ॻायो, पीउ ते ॻायो, दुनिया में जेके मसइला थियनि था तव्हां उन ते ॻायो, उन ते कलाम ठाहियो, त तव्हांखे मां सलाम पेश कयां थो। ऐं मथे तव्हां ईंदा आहियो, ॾाढा वायरल थींदा आहियो, छो सुठा ॻायो तव्हां सिंध ते, जेके मसइला केतिरा सिंध में पंहिंजी में थियनि था, इन्हनि ते तव्हां ॻायो, तव्हां वायरल थींदा ऐं थोरो तव्हांखे सुठो सलाम पेश कंदो हर कोई, ऐं इज़त तव्हांजी अॻियां वधंदी। तव्हां हे ग़लति जेके गाना ठाहियो था, तव्हांखे इज़त में कोई बि न आहे, इज़त न आहे, तव्हां ख़ुशि थींदा आहियो त असांखे इज़त मिले थी, पर तव्हांखे इज़त में न आहे, तव्हांजी ख्वारी आहे, बेइज़ती आहे, ॾाढी बेइज़ती तव्हांजी थींदी आहे। पर ख़ुदा रा तूं सम्झी वञ लुसी, पर मां तोखे चवां तूं सम्झी वञ हिकु बेगैरत औरत जे करे, इहा बेगैरत औरत आहे रूबी अली, तमामु बेगैरत घटिया क़िस्म जी औरत आहे। तोखे बदनाम कयो अथसि, ख्वार कयो अथसि, ऐं ॿियनि केतिरनि खे अलाए ख्वार कंदी, ऐं तूं बहितरु थी त लड़ी वञ, पासो कर नी बेगैरत औरत खां, ऐं सुठी ॻाल्हि थी। अकबर अली थईम रमू।